अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजो किचन। अॼु असां मायराजो किचन में तव्हां सां शेयर कंदासीं हिकु तमामु हेल्दी ऐं आसान लंच बॉक्स जी रेसिपी। हीअ लंच बॉक्स ठाहिण जे लाइ असां सभिनि खां पहिरियां हिते खयो आहे हिकु अदद एप्पल ऐं एप्पल खे असां 4 हिसनि में कटे छॾियो आहे ऐं 4 हिसनि में कटण खां पोइ असां सूफ़ जा ॿिज अलॻि करे छॾींदासीं। ॿिज हटाए करे चइनी स्लाइसिस खे प्लेट में रखे हिकु साइड ते रखी छॾियो आहे। हाणे असां खयो आहे हिकु अदद ब्रेड स्लाइस ऐं असां वटि आहे एप्पल जैम ऐं ब्रेड स्लाइस जे मथां असां एप्पल जैम खे चङी तरह सां हणी ऐं छुरी जी मदद सां फैलाए छॾींदासीं जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। एप्पल जैम खे चङी तरह सां ब्रेड स्लाइस ते हणण खां पोइ असां ॿिन्ही हथनि जी मदद सां ब्रेड स्लाइस खे फोल्ड करे छॾियो आहे ऐं सैंडविच जी शक्ल ॾेई छॾी आहे। हाणे असां खयो आहे हिकु ॿियो ब्रेड स्लाइस ऐं हिन ब्रेड स्लाइस ते असां हणंदासीं मखण। तक़रीबन 1 टेबल स्पून जे क़रीब मखण खे असां छुरी जी मदद सां चङी तरह सां ब्रेड स्लाइस ते फैलायूं था। मखण खे चङी तरह सां ब्रेड स्लाइस जे मथां फैलाए छॾियो आहे त हाणे ॿिन्ही हथनि जी मदद सां ब्रेड स्लाइस खे फोल्ड करे छॾींदासीं। असां बटर ऐं जैम सैंडविच खे रखंदासीं लंच बॉक्स में ऐं गॾु ई रखूं था एप्पल स्लाइसिस जेके असां पहिरियों ई कटे रखिया हुया ऐं इन सां गॾु तव्हां ॾेई सघो था कुझु खजूर। त असांजो मज़ेदार जैम बटर सैंडविच लंच बॉक्स आइडिया बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।